नाज़रीन तव्हांखे आम ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो जे सांगर रोड ते वॾल स्टॉप वटि मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर ट्रालीअ में हादसो पेश आयो आहे, जंहिंजे सबबि हिकु नौजवान फोत थी वियो आहे ऐं हिकु शदीद ज़ख़्मी आहे ऐं ज़ख़्मीअ खे हैदराबाद रेफर कयो वियो आहे। फोतीअ जी सुञाणप रहमान वलद रमज़ान राजड़ जे नाले सां कई वई आहे, जॾहिं त ज़ख़्मी सुराह वलद हमज़ अली राजड़ जेके ॿई काज़ी फैज़ मोहम्मद राजड़ जे ॻोठ जा रहवासी आहिनि। नाज़रीन तव्हांखे आम ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो जे सांगर रोड ते वॾल स्टॉप वटि मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर ट्रालीअ में हादसो पेश आयो आहे, जंहिंजे सबबि हिकु नौजवान फोत थी वियो आहे ऐं हिकु शदीद ज़ख़्मी आहे ऐं ज़ख़्मीअ खे हैदराबाद रेफर कयो वियो आहे। फोतीअ जी सुञाणप रहमान वलद रमज़ान राजड़ जे नाले सां कई वई आहे, जॾहिं त ज़ख़्मी सुराह वलद हमज़ अली राजड़ जेके ॿई काज़ी फैज़ मोहम्मद राजड़ जे ॻोठ जा रहवासी आहिनि।